दोस्तों चाचे सलेमान सोलंकी जी इन लॉन्ग चेचिस जीप में असां वञूं पिया किलांकर। वाह यार ये मंदिर ॾिसो न। जेकॾहिं वो रस्तो ठही वञे हा त हीअ पिकनिक पॉइंट हीअं वीरान नज़र न अचे हा ऐं सीरूं आहिनि साईं हुन में। मुंहिंजे ख़्याल हाणे ई ताज़ो ई ठहियो आहे, हींअर ई सीरूं पइजी वियूं आहिनि। विच में हीअ वॾी भिट आहे ऐं हीअ चौगिर्द हीअ ढंढ फिरे थी। हीअ त अलाह ताला तरफ़ां सिंध खे अता कयल हिकिड़ी नेमत आहे, ख़ूबसूरत नेमत आहे ऐं उन नेमत जो सरकार जेतिरो क़दुरु कयो आहे तव्हांजे साम्हूं आहे। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। दोस्तो अॼु तव्हांखे सिंध जी हिकु तमामु ख़ूबसूरत पिकनिक पॉइंट ते वठी था हलूं जंहिंजो नालो आहे कलांकर ढंढ। उमरकोट ज़िले में हीअ वाक़िआ आहे, छाकाणि त इहा ढंढ डिज़र्ट एरिया में आहे ऐं जीप खां सवाइ को रस्तो कोन्हे। तंहिंजे करे हितां असां हिन जीप वसीले अॻिते वेंदासीं ऐं असां भाऊ मोहम्मद अली मंगरे जे ॻोठ खां जेको पिणु पिथोरे तालुके में वाक़िआ आहे उतां खां तक़रीबन 7-8 किलोमीटर सफ़र करे आया आहियूं। सरदार शाह साहब जो ही तक आहे जेको तालीम वारो वज़ीर आहे। यकीन कयो रस्तनि जी हालत तव्हांखे आउं छा ॿुधायां, बस ही तव्हां वीडियोज़ ॾिसिजो, तव्हां पाण अंदाज़ो लगायो। दोस्तों आज आपको घुमाएंगे कलांकर झील, जो सिंध की एक बहुत ही खूबसूरत पिकनिक पॉइंट है। तो वहाँ पर हम इस जीप के ज़रिए जाएंगे क्योंकि आगे डिज़र्ट एरिया है और छोटी गाड़ी जा नहीं सकती, तो इस जीप के ज़रिए हमें जाना पड़ेगा। दूसरे दोस्त भी हमारे साथ हैं, तो आज आपको वो खूबसूरत झील दिखाते हैं। अपना चैनल सब्सक्राइब करें। बिस्मिल्लाह। छा हाल आहे? हले 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 थो तॾहिं आस्ते आस्ते थो हलाए। हले हले दोस्तों चाचे सलेमान सोलंकी जी इन लॉन्ग चेचिस जीप में असां वञूं पिया किलांकर ढंढ घुमण। जितां असां हिन जीप में सवार थिया आहियूं उन ॻोठ जो नालो हाजी ख़ान मोहम्मद मंगरियो ऐं उन खां अॻु में भाऊ मोहम्मद अली मंगरियो जेको सिंध जो माया नाज़ आर्टिस्ट आहे, उन जे ॻोठ में हुआसीं। पोइ तक़रीबन 6 किलोमीटर सफ़र तय करे वरी उन ॻोठ में पहुतासीं जिते जीप बीठल हुई। रोडनि जी हालत न पुछो, ठीकु आहे। वरी स्कूल ॾिसूं था, स्कूलनि जी हालत बि अहिड़ी आहे माशाअल्लाह। कीअं चाचा? हा साईं, हा बिल्कुलु। भला तव्हां सॼे हिन ज़िले में घुमो था, रोडनि जी छा सूरत हाल आहे? रोड उमरकोट वारो खिपरे वारो ठही वियो आहे। हा, बाक़ी ॿिया रोड जेको छोर वारो आहे उहो अधु ठहियो आहे, अधु कोन ठहियो आहे। हा, कोठा जा जेके लिंक रोड आहिनि उन्हनि जी छा सूरत? हा, लिंक रोड उहो ही हिकिड़ो ही खंबेरा रोड जे मेन सां कोट। हा, हीअ त अञा बि सही आहे। इहो बसि आहे। हीअ त वरी बि चङी हालत में आहे, पोइ त हालत सफ़ा ख़राबु हुई। हा हा। हितां घणा किलोमीटर थींदी कलांकर ढंढ? मींहं जे ॻोठ खां पोइ 6 किलोमीटर आहे खंबेरे खां। उहो असांखे कहिड़ी ख़बर हो किथे? अॻियां आहे बसि। हा, माना हितां 6-7 किलोमीटर लॻाई। हा, सही आहे सही आहे। रोड वारे खां त वधीक 10 किलोमीटर आहे। हा, पर मींहं जे ॻोठ खां पोइ 6 किलोमीटर। वाह यार ये मंदिर ॾिसो न।
हाणे जॾहिं पोड़ा थींदा आहिनि चवंदा आहिनि स्पीड वधी ईंदी आहे हुननि जी तव्हांजी स्पीड उमिरि सां थकी थींदी वञे हा दोस्तों डिज़र्ट एरिया में असां दाख़िल थिया आहियूं ॾाढा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि हिते ई अॻियां त अञा माशाल्लाह ढंढ जो नज़ारो तमामु ख़ूबसूरत। त दोस्तों हीअ आहे उहा ख़ूबसूरत ढंढ जेका उमरकोट ज़िले जे शहर ढोरोनारो खां तक़रीबन 12-13 किलोमीटर परे आहे। विच में 7-8 किलोमीटर वारियासो रस्तो आहे। असां जीप वसीले ते पहुता आहियूं। शाम थी वई आहे जेतोणीकि आहे त पिकनिक पॉइंट पर सहूलियतूं के बि कोन्हनि। जेकॾहिं उहो रस्तो ठही वञे हा त हीअ पिकनिक पॉइंट हीअं वीरान नज़र न अचे हा। माण्हू इन करे नथा अचनि हिते जो सभ खां वॾो मसइलो हिते इहो आहे जो रस्तो अणांगो आहे। तमामु ख़ूबसूरत हीअ पॉइंट आहे पर किरोड़े रुपयनि जा फंड आहिनि। हीअ तव्हां ॿेड़ी ॾिसो था जंहिं ते लिखियलु आहे PDM सेल प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट जेको डिपार्टमेंट आहे सिंध सरकार जो उन जी इहा ॿेड़ी आहे पर हिन जी इंजन ई ख़राबु पई आहे। रगो रंग ॾाढो सुठो थियलु आहे ऐं मथे जेको तव्हां रेस्ट हाउस ॾिसो पिया उनखे बि ताला आया पिया आहिनि ऐं सीरूं आहिनि साईं उन में। मुंहिंजे ख़्याल हाणे ई ताज़ो ई ठहियो आहे हींअर ई सीरूं पइजी वियूं आहिनि। सयाहत खाते सूबाई वज़ीर रहियो सरदार शाह केतिरनि ई सालनि ताईं ऐं जेका तरक़ी थी हिन कलांकर ढंढ जी जेका सरदार शाह जे ज़िले में अचे थी उहा तव्हांजे साम्हूं आहे। हींअर हिते रश हुजणु घुरिजे हा। तमामु ख़ूबसूरत इहा पिकनिक पॉइंट आहे। ढोरोनारो शहर जेको आहे उहो सभ खां वेझो शहर आहे तक़रीबन 12-13 किलोमीटर हितां खां परे आहे पर रस्तो सही न आहे इन करे हिते माण्हू नथा अचनि। ॿियो वॾो मसइलो आहे हिते जेके मक़ामी बासर ज़मींदार आहिनि उन्हनि हितां जे मलाहनि जी तमामु घणी हक़ तलफ़ी करे रखी आहे। अॻियां ग़ुलाम नबी शाख खां हिते ताज़ो पाणी छोड़ थियणो आहे पर चयो वञे थो त बासर जेके ज़मींदार आहिनि उहे पाणी छॾणु नथा ॾियनि। उन्हनि खे पंहिंजूं ज़मीनूं आबाद करणियूं आहिनि छो बा सरकार जो पाणी आहे सिंध जे माण्हुनि जो पाणी आहे। तव्हां पीपुल्स पार्टी में आहियो त हिन जो मतिलबु इहो थोरी आहे त जीअं तव्हां चाहियो ईअं थींदो सो केरु चवणु आखण वारो कोन्हे को। बाक़ी साईं असांजा अदीब ऐं जेके हिमायती शाइर साफ़ी तारीफ़ूं अहिड़ियूं कंदा साईं सिज लथे जो मंज़रु बाबा ॾाढो ख़ूबसूरत मंज़रु आहे सभु कुझु सही आहे पर इहो ॿुधाए त सहूलियतूं कहिड़ियूं आहिनि। हिते त हिकिड़ी केबिन बि कोन्हे जो माण्हू हितां पाणी ख़रीद करे सघनि। ख़ूबसूरत आहे त हुन में सरकार जो या कंहिं ॿिए वज़ीर जो कहिड़ो कारनामो आहे। हीअ त अलाह ताला जी हिकिड़ी नेमत आहे उन तरफ़ां ख़ूबसूरत बणाई वई आहे। विच में हीअ वॾी भिट आहे ऐं हीअ चौगिर्द हीअ ढंढ फिरे थी पर मलाह हिते परेशान आहिनि। समय ख़ानदान हिन ढंढ जे इर्द गिर्द रहनि था। पाणी ताज़ो पाणी हिते छोड़ न थियण सबबि मच्छी जो शिकार तमामु घटि आहे जंहिंजे करे मलाह वीचारा बेरोज़गार आहिनि। असीं रस्ते में असां आयासीं पे जॾहिं ॿारड़ा रस्ते में असांखे नज़र आया त उन्हनि जी हालति रहम जोगी हुई छाकाणि त हितां जा जेके बासर आहिनि उन्हनि खे सरकारी जेका पार्टी आहे उनजी पुट भराई आहे केरु चवण वारो ई कोन्हे को। हीअ त अलाह ताला तरफ़ां सिंध खे अता कयल हिकिड़ी नेमत आहे ख़ूबसूरत नेमत आहे ऐं उन नेमत जो सरकार जेतिरो क़दुरु कयो आहे तव्हांजे साम्हूं आहे। हिते कुझु मक़ामी माण्हू आहिनि हिकिड़ो को चौकीदार आहे मथे जेको रेस्ट हाउस आहे उनखे ताला आया पिया आहिनि बंदियो पियो आहे। याकूब मंगरो साहिबु असां सां गॾु आहे हितां जो रहवासी आहे। याकूब साहिबु असां त वॾियूं तारीफ़ूं ॿुधियूं ॾाढो ख़ूबसूरत तफ़री माग आहे नो डाउट पर साईं ॿेड़ी ख़राबु पई आहे रेस्ट हाउस खे ताला आया पिया आहिनि छो भला अहिड़ी हालत आहे। साईं असां जेके उमरकोट वासी आहियूं इन्हनि लाइ ही गॉड गिफ्ट हुई बिल्कुलु ऐं ॾाढो ख़ूबसूरत ऐं हिते जेका मक़ामी मलाह आहिनि उन्हनि जो रोज़गार जो सिस्टम। कंहिं टाइम ते असां जॾहिं हिते हाई स्कूल में पढ़ंदा हुआसीं तंहिं टाइम ते हितां खां असां वटि डेली घोड़नि ते
छो त अणाहठ तॾहिं बि हुई रस्ते जी, तॾहिं हिते घोड़नि ते मलाह जॾहिं ढोरनारू शहर में तक़रीबन 10-15 घोड़ा डेली हिननि जा मच्छी जा खजी ईंदा हुआ। अच्छा, जॾहिं कब्ज़ा ग्रुप हिन पाणी जे लंघ ते जॾहिं उहे ॿनियूं जेके गवर्नमेंट जूं हुयूं उन ते कब्ज़ा करे ऐं पाणी जो जेको किलांगर में जॾहिं आप कल्याणी में पाणी छॾियो वेंदो उनखे रोकियो त हिते जा मलाह बेरोज़गार थी घणा माइग्रेट करे विया, हलिया चंद माण्हू खे अञा बि इन जॻह ते। अचो मथे हलूं था, कचहरी बि कंदा हलूं था, छाकाणि सनलाइट ख़तम पई थिए। हा साईं, मुंहिंजा ॻाल्हि खे कंटिन्यू कयो तव्हां। उन में जेको पाणी न ॾियण जे करे, ताज़ो पाणी न छॾण जे करे ही जेके सिंधी में चवणी आहिनि झेड़े जा निशान धक उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। अच्छा, ऐं उन वञा ही बि आहे जेके किरोड़नि जी चजे त हिन ॿेड़ी जी बि बजट आई हूंदी, पर हालत इन जी तव्हांजे साम्हूं आहे। उहो कमु लॻो पियो आहे, बाक़ी साईं हले बि सही न, जेको असुलु हुन जो कमु आहे। जेकॾहिं साईं हिन जी इफ़्तिताह जी लाज़मी जिन दोस्तनि ठारायो हूंदो उन जी पटी लॻल हूंदी त तव्हां ॾिसंदा त पथर लॻल हूंदो, तव्हां ॾिसंदा त केतिरा साल थिया न, हींअर बि हिननि में रेस्ट हाउस में दराड़ूं पइजी वियूं आहिनि, ॾेखारियूं था न ज़बून हालत में चंद सा हिकिड़ी जेकॾहिं बारिश थी त असांजी साईं जेकॾहिं ही सकावत खाते में अचे थो त हींअर बि असांजी डिवीज़न जो मिनिस्टर आहे सयाहत खाते में, त सयाहत खाते जो मिनिस्टर बि हींअर ज़ुल्फ़िकार शाह शायदि आहे तव्हांजी चए कुल पीरांदा ख़ैर। त दोस्तो कलांकर ढंढ ते ही जेको रेस्ट हाउस ठहियो आहे, चवंदा अञा साल बि कोन थियो आहे, हाणे लॻे ईअं पियो त हिते को ज़लज़लो वज़लो को आयो आहे, अलाए छा ज़लज़लो अचे त पोइ ॿियनि हंधि जाइनि ते पियो अचे न, हिते रुॻो आयो छा जो एॾियूं सीरूं पइजी वियूं। हीउ वॉशरूम में ॾिसो आर पार सीरूं आहिनि। हितां तव्हां ॾिसो यासिर तव्हांखे ॾेखारींदो। अच्छा दोस्तो, सीरूं रुॻो हिकिड़े ॿिनि कमरनि में न आहिनि, जेतिरा बि कमरा आहिनि सभिनी में सीरूं पइजी वियूं आहिनि ऐं चवनि था हिते जा माण्हू त हिकिड़ो दफ़ो बि इस्तेमालु न थिया ऐं अञा ताईं बिल्कुलु ख़ाली पियल आहिनि, ॿाहिरां ताला लॻल आहिनि। हिते मक़ामी दोस्त आहिनि बख़्शली मंगरियो, हुन सां कचहरी कयूं था। भाऊ छा सूरत हाल आहे, सया अचनि था हिते कोन था अचनि? तव्हांजे साम्हूं असां नज़र ई कोन था अचनि। केरी न आहे ईंदो, पहिरीं ॻाल्हि त अचण जे लाइ रस्तो हुजे, रस्तो आहे अॻिते कचो आहे जेको परे जो अचे थो, या लॉन्ग जीप वारे सां राब्तो करे कंहिंखे नंबर मिले थो कंहिंखे नथो मिले, बाक़ी रेस्ट हाउस आहे तव्हांजे साम्हूं ताला लॻल आहिनि। तो कुल मिला के बात ये है कि ये कलांकर जो ज़िला उमरकोट के शहर ढोरोनारो से तकरीबन 12 किलोमीटर दूर है और तकरीबन बीच में 7 से 8 किलोमीटर जो रास्ता है वो रेतीला है और जीप के सिवा कोई छोटी गाड़ी यहाँ पर नहीं आ सकती। फिर से बोलूँगा, कुल मिला के बात ये है कि झील बहुत ही खूबसूरत है। अल्लाह ताला की तरफ से सिंध को एक तोहफ़ा दिया गया है। इस झील की सूरत में एक बहुत बड़ी नेमत है, लेकिन इस नेमत की सिंध गवर्नमेंट ने, सिंध के टूरिज़्म डिपार्टमेंट ने कोई भी कदर नहीं की। आप देख सकते हैं रेस्ट हाउस की हालत। दोस्तों हाणे असांजी वापसी आहे भाऊ मोहम्मद अली मंगरे जो ॻोठ तरफ़, जेको सूफ़ी फ़क़ीर खां तक़रीबन 10-12 किलोमीटर परते आहे अंदरि उमरकोट ज़िले में। चाचो सुलेमान ॾाढी भली गाॾी हलाईंदो आहे हिननि भिटियुनि में। चाचो हाणे असांखे वापसि वठियो पियो वञे। चाचा हाणे बिस्मिल्लाह करे स्पीड ते एसी फुल हलाए अॼु। भाई एसी दानो को मोह बाहर करो बोलो मुझे सही बाहर हवा लगी आदत गर्मी है। जय वाला ये बेड़ी खराब भी थी ता ॾिठी। भाई बेड़ी जो इंजन वो खराब थी हुए छा थी हला चवंदा उनको क्रेन टूटी हला छा हाणे कराची का मिस्त्री ईंदा पोइ ठाहींदा। हां वो जना कराची वई आहे ना। हां इंजन ही कराची खणी आहे न, खती से खणी आहे न। मज़ो आयो तव्हांखे? हां हमारी हयाती में थी थी मज़ो हाणे वो तो गवर्नमेंट जे हवाले है। अच्छा जॾहिं ठहे हाँ गवर्नमेंट रेस्ट हाउस में सीरूं पयूं। हाँ ये छाते करे पयूं? ये तो बरसात करे थी हुआ। बरसात करे? हाँ एडो मजबूत ठहियो अथनि हिकिड़ी बरसात। भाई बरसात ते चओ त धड़े मथे आहे न। हाँ पोइ हेठां जेको सैलाब वेलाब थी हुनजे करे थी सघे थो हाँ पासो को वेही रहियो हुजे। पासे वेही रहियो हुजे। थी सघे सभु पासा वेठा पिया चारों तरफ़ सीरूं हुयूं।
चारों तरफ से रुको बस पोइ भला इहो तव्हांखे राति जो हुते रहणो पए हिन रेस्ट हाउस में रहंदी भाई असीं त कोन रहंदा राति जो चला रहूं विसाल हिकिड़ो ज़रूरत पइजी वञे आओ चवंदा रहो भाई सीरू अथव आओ पोइ रहंदव राति न न असीं भाई कोन रहंदा शेर में केरु रहंदो हा शेर में पंहिंजो केरु रहंदो पोइ ही पहिरीं केॾा घुराइनि महिमान लाइ ठाहींदा महिमान उहो त ॿ टे कलाक वेहनि था वञनि था हलिया बसि पोइ ही रस्तो भला नथो ठहे ते रस्तो मंज़ूर थियो हा भला हल छा थियो वरी जेको सो हा बीह रहियो हाणे आहे सी मंज़ूर आहे हा। ॻाल्हियूं ॿुधूं पिया हा त रोड ठहंदो ठहंदो हा ठहंदो कॾहिं ठहंदो इहा ख़बर कोन्हे इहो हाणे अलाए कॾहिं ठहंदो ॻाल्हि खे मूंखे भई 4 साल थिया हा हा 4 साल खां ॻाल्हियूं ॿुधो पिया ॻाल्हियूं ॿुधूं हाणे ठहियो कोन्हे हा भला ही रोड ठही वञे मक़ामी माण्हू खे कहिड़ो सुख पोइ थींदो माण्हू वीचारा हिते रोड ते भरिसां अची वेही रहंदा माण्हू खे सहूलियत थींदी रोड जी सहूलियत थींदी न अच्छा। अचण वञण में मज़दूरी करण में हा। वॾी सहूलियत थींदी अच्छा माण्हू खे सहूलियत थींदी ईंदा वेंदा ऐं ढंढ ते कहिड़ो फ़र्क़ु ढंढ पवंदो ते फ़र्क़ु इहो पवंदो ढंढ ते माण्हू जाम ईंदा घुमण छो त पोइ चिंचकी में ईंदी हा। साइकिल मोटर में ईंदो हा। कार डाक्टरवा में ईंदी हर शइ ईंदी माण्हू खे सहूलियत थींदी हिते हिन रस्ते खां त जीप खां सां हींअर त बाबा इहा 4 व्हील गाड़ी सां कुझु कोन थो हा न सही आहे हूअ माण्हू भला ॿुधो आहे त कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि ॿाहिरां किथां किथां ईंदा आहिनि फ़ोन कंहिंजो आहे फोन अपना करियो हलो हाणे त लिखता आहियूं अचूं पिया हा 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 भले भले हा हा ठीक है थी वई ॻाल्हि पोइ हा 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 पोइ इत्मिनान थी वियुसि न हा ॿियो ख़ैरु लॻो पिया ख़ैर अलाए तव्हांखे घणो अर्सो थियो आहे जीप हलाईंदे मूंखे 20-25 साल थिया 20-25 साल हा पाण मथे थिया आहिनि घटि कोन्हे पाण मथे जा हा हा जीप पंहिंजी अथव न आहे गाॾी पहिरीं हे मज़दूरी करूं था पोइ तव्हां पंहिंजी छो कोन था वठो भले असीं मुश्किल माण्हू एतिरो मसाल कोन्हे पंहिंजी एतिरो अर्सो थियो आहे माण्हू त बसूं वठी हलियो भई माण्हू जी मर्ज़ी हले कीअं वठंदो मूंखां त कोन थी वठिजे अच्छा सही आहे हलायो हिते ज़िले में हा हिते हाणे उमरकोट ज़िले में इहा दोस्तो असां सोचो त तव्हांखे रस्तो ॾेखारी वापसीअ में हाणे हीउ रस्तो आहे इहो वाहिद रस्तो आहे माना अचण जो बि इहो ई आहे वञण जो बि इहो ई आहे हा हिते माना जेकॾहिं को अचे थो अजनबी वीचारो राति जो माना वञण लाइ परेशान आहे हाणे ऐं रेस्ट हाउस ठाहे अथनि किरोड़नि रुपया ख़र्चु थियो आहे ॿेड़ी ख़राबु बीठी आहे हाणे मूंखे ॿुधायो त हिते ईंदो केरु हिन रस्ते सां 4 व्हील खां सवाइ गाॾी अची नथी सघे कहिड़ो ॿार ॿिचड़ी वारो माण्हू हिते ईंदो पंहिंजनि ॿारनि खे ख़्वार करणु रोड नथा ठाहियो यार इहो जेको रेस्ट हाउस ठाहियो अथव उहो रेस्ट हाउस बदिरां रोड ते ख़र्चु कंदा न चया हा ग़लति थो चवां दड़ त कोन हुई भला अधु जेतिरो रोड ठही वञे हा हा कुझु न कोई रोड ठहिया सही आहे रोड ठही वञे हा माण्हू अचण आहे न अचण दोस्तो इहो कलांकर ढंढ जो तव्हांखे सैर कराएसीं आहे त माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत पर हालत तव्हां ॾिठी हा तो दोस्तों कुल मिला के बात ये है कि उमरकोट ज़िले में वाक़ कलांकर झील कुदरत की तरफ से अता की गई एक नेमत है सिंध को लेकिन इस नेमत की यहाँ की हुकूमत ने कोई कदर नहीं की ये आप रास्ता देख रहे हैं यहाँ पे इस रास्ते से 4 व्हील के सिवा कोई भी गाड़ी नहीं आ सकती झील तक पहुँचने के लिए ये वाहिद रास्ता है अब मुझे बताएं कि इस रास्ते से कौन अपने बच्चों को अपनी फैमिलीज़ को लेके आएगा इस झील तक पहुंचने के लिए इन्होंने करोड़ों रुपए खर्च किए रेस्ट हाउस पर और रेस्ट हाउस की हालत हमने आपको दिखाई कि अभी 1 साल भी नहीं हुआ उसको बने हुए और वो टूट का शिकार होने लगा है वो पैसे इस रास्ते पे खर्च करते हैं इतना लंबा चौड़ा भी नहीं है तकरीबन 5-6 किलोमीटर होगा यहाँ की मकामी आबादी अब तक देखिए ये सामने लाइट्स नज़र आ रही हैं रास्ते के दो इतराफ रेत के जो टेले हैं बड़े बड़े इन पर छोटे छोटे गांव मौजूद हैं हज़ारों की आबादी है इन लोगों को भी बहुत बड़ा फ़ायदा होता सहूलत होती लेकिन सही इनकी मर्ज़ी है जो मर्ज़ी दिखाई है जो काम हुआ है आपके सामने उम्मीद है कि आज का व्लॉग आपको पसंद आया होगा अगर आपको व्लॉग हमारा पसंद आया हो तो कमेंट्स में बताइएगा ज़रूर इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में मिलते हैं अपना बहुत ख्याल रखिएगा अल्लाह हाफिज़ अच्छे वाह